नाज़रीन, पाकिस्तान में एक दफ़ो ॿीहर आवाम मथां पेट्रोल बम किरायो वियो आहे। हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में फ़ी लीटर लॻभॻि 55 रुपयनि ताईं इज़ाफ़ो करे छॾियो आहे, जंहिंसां महांगाई जो नओं तूफ़ान अची वियो आहे। क़ीमतूं वधण जे ऐलान खां पोइ केतिरनि ई हंधनि ते ज़ख़ीरा अंदोज़ी शुरू थी वई आहे ऐं केतिरनि पेट्रोल पंप मालिकनि पेट्रोल पंप बंदि करे छॾिया आहिनि। शहर में पेट्रोल पंपनि ॿाहिरां गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं नज़र अची रहियूं आहिनि, जॾहिं त माण्हुनि में परेशानी ऐं बेचैनी वधी वई आहे। अॼु हिन एक्सप्लेनर में असीं हिन समूरी सूरताल जो जाइज़ो वठंदासीं ऐं ॾिसंदासीं त पाकिस्तान लाइ अॻिते कहिड़ा ख़तरा ऐं ऑप्शन मौजूदु आहिनि। अहिड़ी हालतुनि में सवाल इहो उभरी रहियो आहे त जेकॾहिं बहरान वधीक वधियो त पाकिस्तान वटि कहिड़ा ऑप्शन बचंदा। मिडिल ईस्ट में ईरान, इसराइल ऐं अमेरिका जे विच में वधंदड़ जंगी सूरताल रुगो इन इलाक़े ताईं महदूद न रही आहे, पर उन जा असर पूरी दुनिया ते पइजी सघनि था। ख़ासि तौर ते पाकिस्तान जहिड़ा मुल्क जेके तवानाई लाइ वॾी हद ताईं दरामद ते भाड़नि था, उन्हनि लाइ वधीक ख़तरा वधी सघनि था। सभ खां अहम सवाल इहो आहे त जेकॾहिं जंग वधीक वधी वञे थी त छा पाकिस्तान में पेट्रोल ऐं गैस जी खोट पैदा थी सघे थी। पाकिस्तान खे रोज़ानो लॻभॻि 5 लख बैरल तेल जी ज़रूरत पवे थी। उन मां मक़ामी पैदावार रुगो 80,000 बैरल जे लॻभॻि आहे, जॾहिं त बाक़ी तेल ॿाहिरियुनि मुल्कनि मां दरामद कयो वेंदो आहे। पाकिस्तान घणो तेल सऊदी अरब, गॾियल अरब इमारात, कुवैत, कतर मां ख़रीद करे थो। हीउ सभु तेल सामूंडी रस्ते पाकिस्तान ताईं पहुचंदो आहे ऐं हिन सप्लाई जो सभ खां अहम आलमी रस्तो जेको आहे उहो स्ट्रेट ऑफ हरमोज़ आहे। हीउ तंग सामूंडी लंघ दुनिया जी तेल वापार जो तक़रीबन 20% संभाले थो। जेकॾहिं जंग दौरान ईरान ऐं यूनाइटेड स्टेट्स याने अमेरिका जे विच में छिकताण अञा कंहिं वॾी जंग जी शिकिल अख़्तियार करे थी त हरमोज़ जो सामूंडी लंघ जेको अॻु में ई ईरान बंदि करे छॾियो आहे, वधीक ॾुखी सूरताल पैदा थी सघे थी। अहिड़ी सूरताल में तेल जा जहाज़ रोकण करे इंश्योरेंस ख़र्च वधी सघनि था, तेल जूं आलमी क़ीमतूं तेज़ी सां वधी सघनि थियूं। उनजो सिधो असरु पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि ते पवंदो। पाकिस्तान वटि आम तौर ते तेल जा 20 खां 25 ॾींहंनि जा ज़ख़ीरा मौजूदु हूंदा आहिनि। जेकॾहिं सप्लाई चेन मुतासिर थी वञे थी त 1 महीने अंदरि मुल्क खे शदीद बहरान खे मुंहुं ॾियणो पवंदो। पाकिस्तान में तवानाई जो ॿियो वॾो ज़रियो गैस आहे, पर हक़ीक़त इहा आहे त मुल्क जे मक़ामी गैस जा ज़ख़ीरा तेज़ी सां घटिजी रहिया आहिनि। इन करे पाकिस्तान वॾी मिक़दार में LNG दरामद करे थो। कतर में गॾियल अरब इमारात मां LNG बि सामूंडी जहाज़नि ज़रिए पाकिस्तान जे बंदरगाहुनि ताईं पहुचंदी आहे। जेकॾहिं तेल ऐं गैस जी खोट पैदा थी वञे त पाकिस्तान जूं केतिरियूं ई अहम सनतूं मुतासिर थी सघनि थियूं। ख़ासि तौर ते टेक्सटाइल इंडस्ट्री जेका मुल्क जी सभ खां वॾी बरामदाती सनत आहे। फर्टिलाइज़र इंडस्ट्री जेका ज़रई पैदावार लाइ अहम आहे। बिजली पैदा कंदड़ पावर प्लांट्स, ट्रांसपोर्ट सेक्टर, इन जो मतिलबु त बहरान रुगो तवानाई ताईं महदूद न रहंदो, पर उन सां गॾु महांगाई बि ख़तरनाक हद ताईं वधी सघे थी। सनतूं बंदि थी सघनि थियूं, बेरोज़गारी वधी सघे थी। हक़ीक़त में ईरान अमेरिका छिकताण रुगो फ़ौजी जंग न आहे, पर इहा आलमी तवानाई सियासत जो अहम हिसो आहे। जेकॾहिं मिडिल ईस्ट में जंग डिघी थी वञे थी त आलमी तेल मार्केट वधीक गैर मुस्तहकम थी सघे थी। एशिया जा केतिरा ई मुल्क मुतासिर थी सघनि था। अहिड़ी सूरत में पाकिस्तान लाइ तवानाई जो बहरान वधीक संगीन थी सघे थो, छाकाणि त मुल्क जी तेल ऐं गैस जी फ़राहमी घणो करे साॻियनि सामूंडी रस्तनि सां लाॻापियल आहे। जेकॾहिं इलाइक़े में छिकताण वधे थी त उन्हनि रस्तनि ते आमद रफ़्त मुतासिर थी सघे थी। अहिड़ी सूरताल में हुकूमत वटि कुझु हंगामी ऑप्शन मौजूदु आहिनि। हिकु इम्कान इहो बि आहे त तवानाई बचाइण लाइ कोविड दौर जहिड़ियूं पाबंदियूं या जुज़वी लॉकडाउन लागू कया वञनि, जीअं वापार, ट्रांसपोर्ट ऐं सरकारी इदारनि में ॿारनि जो इस्तेमालु घटिजी सघे। ॿी तरफ़ पाकिस्तान खे पाड़ेसरी मुल्कनि हिंदुस्तान, चीन, अफ़गानिस्तान जी सूरताल ते बि नज़र रखणी पवंदी, छो त उन्हनि जो तेल बि साॻियनि रस्तनि सां अचे थो। इलाक़ाई मंडी में सप्लाई ऐं क़ीमतुनि ते असरु पइजी सघे थो। जेकॾहिं पाड़ेसरी मुल्क मुतबादिल ज़रिया अख़्तियार कनि था त पाकिस्तान लाइ बि तवानाई जी हिकमत अमली तब्दील करणु ज़रूरी थी पवंदी। अहिड़ी सूरताल में तवानाई बचत, मुतबादिल ज़रियनि ऐं सुफ़ारती कोशिशुनि खे गॾियल तौरु अॻिते वधाइणु लाज़मी थींदो। नाज़रीन, ईरान, अमेरिका ऐं इसराइल जे विच में जारी तकरार रुगो हिकु इलाक़ाई जंग न आहे, पर उहा आलमी तवानाई निज़ाम सां जुड़ियल आहे। जेकॾहिं हरमोज़ जो सामूंडी लंघ वधीक मुतासिर थिए थो त दुनिया जी तवानाई सप्लाई ते वधीक नाकारी असरु पवण जो इम्कान आहे। पाकिस्तान खे बि पेट्रोल, गैस ऐं बिजली जे बहरान खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो।
इन करे माहिर ख़बरदार करे रहिया आहिनि त पाकिस्तान खे जल्द मुतबादिल तवानाई, स्ट्रेटेजिक तेल ज़ख़ीरा ऐं तवानाई पॉलिसी ते संजीदगी सां कमु करणो पवंदो, छाकाणि त तवानाई जो बहरान सिर्फ़ु मैशियत न पर क़ौमी सलामती जो सवाल बणिजी सघे थो।